थानी औरत घटना जॾहिं तंज़ीमकारी शुरू कई, थरदीप हिते आई, पंहिंजो कम जी शुरुआत कई, औरतुनि खे आहिस्ता खे सुञाणी आई कि कहिड़ो ॾींहुं जी कहिड़ी अहमियत आहे। तो 14 अगस्त की जेके आउं सम्झां थी वॾी अहमियत आहे ऐं वो तमामु जोश खरोश से जेके आहे हर यूसी में हर ॻोठ में सेलिब्रेट थिए थो। पंहिंजे बच्चनि खे शहर घर मोकिलींदा आहियूं, झंडा हथनि में खणी घुमंदा आहिनि ऐं घरनि में सिंगारींदा आहिनि, नंढड़ा झंडा वठींदा आहिनि ऐं ॿियो जेको आहे सो ख़ुशी कंदा आहियूं, मिठाई विराईंदा। ज़िलो जानसोरो इलाइक़ो असांजी अजरक आहे, जंहिंमें असां 14 अगस्त हर साल जीअं थरदीप आयो आहे त मल्हाए रहिया आहियूं। जीअं तंज़ीम ठहियल आहिनि ऐं असां इलाइक़ो अजरक जे थ्रू वॼे असां पंहिंजी तंज़ीम में 14 अगस्त मल्हाए रहिया आहियूं, प्रोग्राम ठाहिया आहिनि। पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद, पाकिस्तान जिंदाबाद।